من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون. أياما معدودات فمن كان منكم مريضا أو على سفر فعدة من أيام أخر. وعلى الذين يطيقونه فدية طعام مسكين. فمن تطوع خيرا فهو خير له، وأن تصوموا خير لكم إن كنتم تعلمون. شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان. فمن شهد منكم الشهر فليصم، ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر. يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. وإذا سألك عبادي عني فإني قريب أجيب دعوة الداعي إذا دعان
उजीब दअवत दा'i इज़ा दआन इज़ा दआनी फल्यस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। सदक़ल्लाहुल मौलानल अज़ीम। सभई पंहिंजे आका साईं ते पंहिंजे महबूब रहनुमा माखी ऐं मिस्रीअ खां वधीक मिठे नाले वारे साईं हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दरूद शरीफ पढ़ण फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजो की हिन भलारी रात में ख़तमुल कुरान मजीद जे मौके ते ऐं ताजदार ख़त्म नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सां मुआनवन प्रोग्राम में मदरसा खदीजतुल कुबरा लिल बनीन वल बनात में इकट्ठे थिया हूँ। परवाना तौहीद व रिसालत मुहाफ़िज़ ख़त्म नबूवत वकील सहाबा व अहल बैत बरादर मुकर्रम मौलाना मोहम्मद यूसुफ शेख साहब जनरल सेक्रेटरी आलमी मजलिस तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत ज़िला घोटकी जैंखे जस हुजे जैंजी कावशुन ऐं मेहनतुन सां हिन प्रोग्राम जो इनेकाद कयो वियो आहे ऐं माखे हज़रत साईं ॿुधाइण फरमायो त ख़त्म नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमात जे तरफ खां हर महीने प्रोग्राम थींदो आहे। ही 64 प्रोग्राम आहे। अल्लाह सहीनन भलारन जी मेहनत के कबूल फरमाए ऐं जैं भी जेड़े किस्म जो ताउन कयो आहे अल्लाह सुब्हानहु व तआला सबनी के अजर अजीम अता फरमाए। ये मदरसो भी ज़ेरे तामीर आहे।
अल्लाह कंदो को ॾींहुं अहिड़ो बि थींदो जो है जल्द अज जल्द तव्हां सभिनी मुजाहिदनि जे ताउन सां बाए तकमील ते पहुचंदो। सभई पंहिंजे मर्ज़ीअ सां हिते वेठा हो या तव्हांखे ज़ोरीअ विहारियो वियो? अधु चवनि था अधु नथा चवनि। खुशीअ में वेठा हो बिना कंहिं ज़ोर बार जे, बिना कंहिं भव जे, रब रहमान जे राज़ी करण जी नियत सां। अल्लाह साईं अजो की हिन भलारी घड़ीअ जे सदको असां अर्ज़ था कयूं सभिनी खां राज़ी भी थी, सभिनी के माफ़ियूं भी दे, सभिनी के जन्नती भी बनाए। हुआ तो तव्हां असांजे पालणहार, तव्हां असांजे मथां अणगणियूं महिरबानियूं करण फरमायूं आहिनि, जिन महिरबानियुनि खे तव्हां असां शुमार करे ई नथा सघूं। फरमाईंदे चई साफ लफ्ज़न में पंहिंजे कलाम मजीद में व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा अञा थोड़ी आस्ते कयो सुभान अल्लाह। मता डाढ़ा कयो तो FIR कटजी वञेव वरी तव्हांखे केरु छॾाईंदो? खुशीअ में चओ सुभान अल्लाह। फरमाए कुल लौ कानल बहरु मिदादल लिकलिमात रब्बी लनफदल बहरु क़ब्ल अन तनफद कलिमात रब्बी वलौ जिना बिमिस्ली मददा। वलौ अन्नमा फिल अर्ज़ि मिन शजरतिन अक़लामु वल बहरु यमुद्दुहु मिन बअदी सबअत अबहुरिम मा नफिदत कलिमातुल्लाह। तांखे जेके वण टिण था नजर अचनि कलम बणाए ॾियां। तांखे जेको मुंहिंजो समुंड नजर थो अचे इहो 7 मरतबा मस जो ठाहे ॾियां। ओ ये सारी धरती तांखे कागज़ बणाए ॾियां। तां जिन इंसान मां रब रहमान जूं नेकियूं ऐं नेमतूं शुमार करण ते वेहो 7 दफ़ा मस वारो समुंड सुकी खुश्क थी वेंदो। कलम बणजी वणजी हे सारे जान जा दरख्त खत्म थी वेंदा। मांजूं नेमतूं लिखंदो ज़मीन भरजी वेंदी। तां इंसान ऐं जिन थकजी पवंदो पर मां रब रहमान जूं नेमतूं ऐं एहसान शुमार ई करे नथा सघो। पंहिंजे रहीमीअ जे आधार ते हूअं त अणगणियूं नेमतूं फरमायूं अथई। अदा अखियुनि वारी नेमत तव्हांखे कंहिं ॾिनी आहे? तव्हां मूं अहिड़ो को आहे जेको चए त मां अखियुनि वारी नेमत फलाणी जाइ तो हेतिरनि पैसनि में वठी आयो आहियां फलाणी पीढ़ीअ तो। फरमाए अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफतैन।
दिसण वारियूं अखियूं मां ॾिनियूं मां जंहिंसां नज़ारा थो वठे, जैसा बाबे जो दीदार कई, जैसा जीजल अम्मा जो दीदार कई, जैसा भाइरन भेनरन जा मोहणा ॾिसई, जैसा दोस्तन जा दीदार कई, जैसा आसमान जी रंगीनी ॾिठई, जैसा जमीन जी खूबसूरती ॾिठई, जैसा अखिन जा मुझो कुरान मजीद ॾिठई, जे अखिन जा मां काबो ॾेखारियो मां इन अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका बिबक्कत मुबारकन व हुदन लिल आलमीन। अञा 1 बजे हज़रत साईं मुर्शिदुल मोइदीन अब्दुल क़यूम साहब साईं जन ईंदा। ता हाणे साईं पाण खे सुस्तड़ो करे विधो आहे। या खिंदी मेहरबानी मां कई मां निंड जड़ी नेमत सां मां नवाज़ियो मां निंड न ॾियाए केरु आहे जेको तोखे निंड कराए। ओ मज़दूरीअ ते वञण वारा, ओ नौकरीअ ते वञण वारा, ओ तिजार मां थो निंड कराया सॼे दिहाड़े जो तोखे थक थींदो आहे। वजअलना नौमकुम सुबाता, वरी निंडड़ी कंदो आहे त सुबुह जो 9 बनू करे उथारींदो आहियां। कहिड़ा त कन्ना ॾिना मां ॿुधण जे लाइ, दिमाग़ ॾिनो मां सोचण जे लाइ, हथ ॾिना मां पकड़ण जे लाइ, पेर ॾिना मां पंधु करण जे लाइ। तूं हिकिड़ो ऐं वरी हिक मां ॿ घरवारी ॾिनी मां। अल्लाहु जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजअल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन वहफदतन वरज़क़कुम मिन अत्तय्यिबात। शौक़ में जो सुभान अल्लाह। तोखे पैदा करण वारो मां, वरी तुझे जिन्स मां तुझी घरवारी पैदा करण वारो भी मां। ओ पानड़ा तोखे मां ठाहियो शामो आहे ॾहूं त सोच। फलयंजुरिल इंसानु मिम्मा खुलिक़, खुलिक़ मिम्मा दाफिक़। अवलम यरल इंसानु अन्ना खलक़नाहु मिन नुतफ़तिन फ़इज़ा हुवा ख़सीमुम मुबीन। अदा तहां सभई हिते वेठल को अहिड़ो आहे जेको सोन मां ठहियो हुजे, चांदीअ मां ठहियो हुजे, पितल मां ठहियो हुजे, पाणीअ मां ठहियो। ثم خلقنا النطفة علقة
फखलकना अलअलक़त मुज़ग़तन फखलकना अलमुज़ग़त इज़ामा फकसौना अलइज़ाम लहमा ثم أنشأناه خلقا آخر فتبارك الله أحسن الخالقين من أي شيء خلقه من نطفة خلقه فقدر साईं तो फरमाए पानी जे कतरे मां तोखे मां जे पेट में बनायो टिनो धान में पियो है यखलुकुकुम फी बुतून उम्मातिकुम खल्क़म मिन बअद खल्क़िन फी ज़ुलुमातिन सलास। असां पंज शिकार भगवान करे इन जे करे आया हूं त तव्हांखे अल्लाह साईं सां मिलायूं। चंदो उगण न आया हूं, महिरबानी थी हज़रत मौलाना साहब जी जो मूंखे का घड़ी मौक़ो ॾिने जो वही रब रहमान जूं ॻाल्हियूं ऐं नेमतुनि जो शुक्र अदा कयूं। टिनो दान में पियो है खलक़हू फ़क़द्दर अम्मा जे पेट में अखियूं हिक जेतिरियूं करे ठाहियूं मां, बानड़ा कनड़ा हिक जेतिरा करे ठाहिया मां, नासा हिक जेतिरियूं करे ठाहियूं मां, हथड़ा ऐं बाहूं हिक जेतिरा करे ठाहिया मां, जंघा ऐं पेड़ा हिक जेतिरा करे ठाहिया मां। बराबर करे तुझे लिंगड़न के तुझन उज़वन के दुनिया में आंदो मां। अम्मा तुझे तोखे 9 महीना पेट में सांभियो, सांभण खां बाद में उन्हीअ वेचारीअ ॾुखन मथां ॾुख ॾिठा, ईज़ावन मथां ईज़ाब, तकलीफ़न मथां तकलीफ़, दर्दन मथां दर्द, पर वॾे में वॾी ॾुखी घड़ी अम्मा जे लाइ वॾे में ॾुखी अंज ईज़ा वरी घड़ी उहा हुई जॾहिं तूं दुनिया में अचण हार को थे। साईं तो फरमाए सुम्म सबील यस्सर, उते भी मां मदद फरमाई मां, पर दुनिया में जॾहिं तोखे जुल्वा अफरोज़ कयमि, नानो नानी त ख़ुशि थिया, ॾाॾो ॾाॾी त ख़ुशि थिया, मामा ऐं चाचा त ख़ुशि थिया, मासियूं ऐं फुफियूं त ख़ुशि थियूं, बाबे तुआरे त मिठाई विराई, पर जंहिं अम्मा तोखे पेट में सांभियो, सांभण खां बाद में ॾुखन मथां ॾुख ॾिठा ऐं ईज़ावन मथां ईज़ाब, तो बचड़े खे जीअं ॾिसंदी वई त साईं तो फरमायो माया तुझी अम्मा खे तुझो मुंहुं ॾेखारियुमि त तुझी अम्मा खां 9 महीननि जा ॾुख ई विसरी विया। जॾहिं अमड़ बच्चो ॾिसंदी आहे त उन खां दर्द ई विसरी तॾहिं त बीबी मरियम साण खे फरमाई सदतो करे जिब्राइल अमीन फनादा मिन तहतिहा, बिना बाबे जे सैयदना ईसा अलैहिस्सलाम के रब रहमान पैदा करण फरमायो। बीबी मरियम भलारी अम्मा मां पंहिंजे हुक्म सां बेचारी झंग जे तरफ रवानी थी वई। उते रब रहमान आसानी करण फरमाया, बचड़ो हाणे झोल में कयूं पया, ॾाढी वेचारी के उन विया, बुख विया, चपड़ा न जा खुश्क थी विया, ज़ुबान उन जी खुश्क थी वई आहे। जिब्राइल अमीन सदतो करे फनादा मिन तहतिहा
अल्लाह तहज़नी क़द जअल रब्बुकी तहतक सरिया। ओ बानी गमगीन न थी, खौफ भी न कर। चपड़ा खुश्क थी आदि, जुबान खुश्क थी वही थी। रब रहमान तो फरमाया हाणे पंहिंजे कदमन में निहार त ॾिस मां तुझे कदमन में नहर थो वाहे ॾियां। चई साईं भला हाणे पिया त सही खावां छा, भुख भी ॾाढी लगी आ। वहुज़ी इलैकी बिजिज़्इन नख़लति तुसाक़ित अलैकी रुतबन जनिया। ओ पाणी अणहूंदो हंधु करे ॾिनो माए, तुझे पेरन में नदी वाए ॾिनी माए। मां कादरा देर केड़ी आ जे खजीअ जे छुड़गे टेक ॾेई वेठी आ। थोड़ी पासीड़ी थी करे न खजीअ जे सुकल छुड़गे लोडो ॾियण तुझो कम आहे। न मूं पकला असील खार का केरण मार ब्रह्मान जो कम आहे। फकुली खार का खाओ, वशरबी पानी पी। अन्ना जे करें तुझी मुंझ न थी रहे तो बचड़े दे निहार। नजर नजर में मिलाए, मुंह मुंह में मिलाए। करी आईना त तुझा नेण ठारे छड़िया। साईं तो फरमायूं मां हाँ तो के दुनिया में आ तो मां तो के ॾिठो तो न जा नेण ही ठरी विया। ओ मुझा बानड़ा तू जमे त तमाम कमजोर हीणो है, तू पंध न पियो करे सके। हथन सा तू पकड़े न पियो सके, जुबान सा तू गालाए न पियो सके। अंदर तुझे लाए मानी जो इंतजाम, खुराक जो इंतजाम, पानी जो इंतजाम। अम्मा जे पेट में मां क्या पियो, वरी दुनिया में जो तोखे मां बारा तुम जुलवा फरोज क्यों मां तरणियों पो करे, राभा पियो करे, कूका पियो करे। अम्मा जे सीने मो खीर जूं मशीनियूं मां हलाए ॾिनियूं मां। अम्मा जे खीर छॾाइण जो वक़्तु आयो त बि तोखे मां खीर खां न सिकायमि, बंदि न कयो मां। फरमायो इन्ना लकुम फिल अनआमि लइब्रह नुस्क़ीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फरसिन व दमिन लबनन खालिसन साग़िन लिश्शारिबीन। चौपाए माल वारे खीर जो इंतजाम करे ॾिनो मां। मुंहिंजा बानड़ा तू खीर ते हेरल आहे, अम्मा जो खीर छॾायो तो मां त हे खीर जो इंतजाम थो करे ॾियां। अल्लाहुल्लज़ी ख़लक़कुम मिन ज़ुअफ़िन सुम्मा जअल मिन बअदि ज़ुअफ़िन क़ुव्वह सुम्मा जअल मिन बअदि क़ुव्वतिन ज़ुअफ़न व शैबह। ॾाढो कमज़ोर है, ॾाढो हीणो है। अल्लाह साईं तो फरमाए तुझियूं कमजोरियूं मां हटायम, तुझे पेरन में हलण जी ताकत पैदा कई मां, तुझे हथन में पकड़न जी ताकत पैदा कई मां, तुझे अखिन में सुञाण जी ताकत पैदा कई मां, तुझे जुबान में गाल्हाइण जी कुवत रखी मां। ॾाढो नंढड़ो है, कमजोर है, हीणो है। कमजोरियूं आस्ते आस्ते हटाईंदो, वधाईंदो 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 वधाईंदो।